शिकारपुर जे सूमरा हाउस ते पीपल्स पार्टी सिटी जे सदर अकील अब्बास सूमरो तरफा पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी 33 सालगिरह जो केक कटण वारी तकरीब कोठाई वई। उन हवाले सां रिपोर्ट कर रहा है रशीद जामड़ो। शिकारपुर सूमरा हाउस ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी 33 सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी शिकारपुर जे सदर अकील अब्बास सूमरो आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त खराज तहसीन आहे पंहिंजे क़ाइद खे सेलिब्रेट कयूं पिया ऐं घणी दर दुआगो आहियूं त अल्लाह साईं असांजी क़ाइद खे हिमत ॾिए हौसलो ॾिए त हू इन कारवां खे जंहिं अंदाज़ सां खणी हले थो त मंज़िल मक़सूद माणिजे। जॾहिं त सालगिरह जे मौके ते सिटी शिकारपुर जे लेडीज़ विंग समेत 30 वार्डनि जे मुश्तमल पार्टी वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। जन बि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी शहीद राणी जी निशानी आहे असां वटि। असांजी ख़्वाहिश हूंदी त असां हिन जी हज़ाराऊं सालगिरहूं अहिड़ियूं मल्हायूं, छो जो ही असांजे पार्टी जो चेयरमैन बि आहे ऐं आइंदा असांजी अचण वारी पाकिस्तान जो मुस्तक़बिल ऐं क़यादत बि आहे। असां अॼु जेके जीअला आहियूं तमामु घणो ख़ुशि आहियूं ऐं असां हिन क़ाइद जी 33 सालगिरह ते सॼी क़ौम खे मुबारकबाद ॾियूं था। असांजे शहीदनि जी निशानी आहे ऐं उन्हनि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जे लख़्ते जिगर आहे। उन जे नक्शे क़दम ते हली ही पाकिस्तान न पर दुनिया जे अंदरि पाकिस्तान जे वक़ार खे बुलंद करण लाइ कोशिश आहिनि। असांखे हद दर्जा ख़ुशी आहे पीपल्स पार्टी जे वर्करनि खे ही ख़ुशी जो माहौल आहे ऐं इंशाअल्लाह अल्लाह अज़ीम पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो उहो मक़ाम हासिल कंदी। वरी जेको आहे मुल्क जो वज़ीर आज़म असांजो मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब थींदो। असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी 33 सालगिरह इन हवाले सां जेको प्रोग्राम रचियो वियो उहो मनाए थो ऐं शणाए थो रहियो। सिटी सदर अकील अब्बास सूमरो ऐं तमामु वर्करनि आवाज़ टीवी खे ॿुधायो त ईंदड़ वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो वज़ीर आज़म थींदो। कैमरामैन रहमान रशीद जामड़ो सां गॾु रशीद जामड़ो, आवाज़ टीवी न्यूज़ शिकारपुर।